बदल के एडो मुझे के तुझे देवा अल्लाह जो नालो हूंदो के तो हबीब जो नालो भी हूंदो और सारी शहर नवाब शाह मुसलमानों मदीने के मीर जाती वालो पाक नबी का परवानो महबूब मोहम्मद अरबी सा मोहब्बत करने वालो खुदा को कसम दे नबी के तू ऐसा न सुना दो पर जे पाक मोहम्मद अरबी के झंझट जे बदमोल भी सुना दो जे मिठड़े मोहम्मद करीम रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शुक्र खजे के कुल भी सुना दो जे नबी के तू मान सुना दो शादी जो पर जे पाक मोहम्मद अरबी के झंझट जे शीन सुना दो इमामुल अंबिया कुतुबियन जा सरदार नबी शोहर जा सरदार नबी पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा नबी सही खिदमत में अबू जहल आयो अर्ज करे तो वो मोहम्मद करीम मां तो जे कलमो पढ़ा पर एकड़ो सवाल खणी आयो जे पूरो कदे कलमो पढ़लम हुजूर फरमाया अबू जहल तो कलमो न पढ़ दे जैसे भाई जो तो क्या कलमे पढ़लम पर एकड़ो सवाल खणी आयो तो पूरो भी कोन करे सकले जे करे वही तमाम मोहम्मद तो ते कलमो पढ़लम साईं फरमाया कर सवाल केड़ो सवाल दीजिए सवाल हुआ तो कहे के सहाबी के जंगल में मोकलो तवाजे सलामत थे वो भी जंगल जो जानवर थे बिठड़ा मोहम्मद मान तो जे कलमो पढ़ी मुड़ी रसीद नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोए अली के सर पर मैं अली जी मोजा दिल पर नबी जी मोजा सोहा महबूब मोजा पाक मोहम्मद करीम हुक्म फरमायो नबी जो फरमाया जल्दी कर देर में कर जंगल में वने जेको भी जानवर मिले इमाम मोहम्मद करीम जा सलाम दे सब मिटरे नबी तो के घोड़ायो अचे उन जी मर्जी न अचे उन जी मर्जी तो सलाम दे मोटी अचा सो वाली घर वयो घरो तलवार खणी पुलिस साहब जो साईं तमा का कासिद पढ़ी था वयो पैगाम खणी था वयो तलवार जो कई खबर पाकरीन मुर्तजा फरमाई जे करे तलवार के तम झंग जो जानवर थी सके तो मिठड़े नबी के फैसले को इनकार करे फैसले के ठोकराए धरे वो माली में के झंग में किसी नजर नोसी सी धड़ को धार करे मोटदम जो अली बहादुर हो जे अली जे लाल नबी पाक फरमाई जी सोना हबीब फरमाए तो अल्लाह जो शेर के मिठड़े नबी असदुल्लाह जो लक़ब ॾिनो वो बहादुर अली शेर खुदा अली जीअं जो धर्म तलवार कोले जे खयो तो वने कुर्बान वञा हलंदे हलंदे जीअं जंग में जो पहुतो त जंग जो सरदार शींहुं सुतो पियो असां त करे असां गिदड़ ॾिसो बि भॼी वञूं न्याय करे असां एतिरा दिले रहूं पंहिंजी ॻाल्हि कयूं सदके वञा मां अली के नाले का चओ सुभान अल्लाह सोने अली जीअं बि ॾिठो त शींहुं सुम्हियो पियो आहे हेॾे होॾे न वियो वञण सां शींहं जी टिंग खां पकड़े शींहं खे खणी हीअं घुमाइण शुरू कई घुमाए 5 मिंटनि खां पोइ हेठि ॾिनी त शींहं जो दिमाग़ कमु छॾे वियो एकड़ो मानो के भाकुर पाए 5 मिनट घुमाए तो जो भी दिमाग चकराए जी जो पर शींहं के लिए जो चकराए सोने दी उछलियो त शींहं समझो त मां भी मां आया जंग जो सरदार पर अञा मुको वधीक का भी हथिया मुको वधीक सरदार पियो मां असली जंग जो सरदार मां जंग जो सरदार अञा पियो हीअं जो दिमाग जाए कैस अखियूं खोलियसि सोने अलीअ ते नज़र पयसि छो त हुन जी इंसान ते अखी न पई ॿुधे सोने अलीअ ते नज़र पियो पयसि त कचकोर करे ॿई टंगा सिधा करे सोने अलीअ ते हमले जी तयारी करण जी कोशिश करे हथल छोड़े पाक अली मुर्तज़ा शेर खुदा म्यान तलवार कड़ी जंग जे शींहं ॾे इशारो करे फरमाए अला अंत असदुल बर्रि व अला असदुल्लाह ओ जंग जा शींहं तोखे जंग जी सरदारी ते नाज़ आहे मूंखे मदीने वारे मोहम्मद करीम जी गुलामी ते नाज़ आहे तुंहिंजो मूंसां मुक़ाबिलो न थींदो तूं जंग जो शेर आहे त मां अल्लाह जो शेर आहियां अॼु तो शींहं जी जान में कप बि पइजी वई टकड़ी पइजी वई तमाम अॼु त मरी वेंदो मरीअ जे हथ मूं सोने अली फरमाए शींहं
मां तो बीमार ना आया ओ सरहारी पसगिरदाई का मुसलमानों पाक नबी का दीवानो मिठड़े मोहम्मद अरबी का परवानो अली तो फरमाया तो के कत्ल करना आया मां तो दे मिठड़े मोहम्मद करीम जा सलाम करने आया मिठड़े नबी तो के घोरायो अच्छे को दी मर्जी ना थे को दी मर्जी मुंह में अली लगियो शीनो पुछो पुछ लॻाईंदो सोने अली के कोलो बाप करे मुर्तदा शेर खुदा मिठड़े नबी की दरबार आलिया में जो आयो तो शीनो कोयो को अचे त जीअं जो अबू जे लॻे नज़र शींहं ते पई त परेशान थी करे चवण लॻो सही मां न वञींदुमि ज़िद्दी हो हज़ारे पकड़ सियाणा माण्हू जींदो आहिनि चॾो ॿार पींघे में पकिड़ो सुम्हारे सॼो सुम्हे हूंदो अबू जे लॻो मुंड कोन पाबो हिदायत क़िस्मत में न वियसि हुज़ूर सॼी दिलि सड़े पई जे करे हेॾी कलमो पढ़ी मां मोहम्मद अरबी सां गॾु जन्नत हले असांजो पाक नबी इमाम अल-अंबिया रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं पियो चाहे त दुनिया में हिकिड़ो बि काफ़िर न रहे सब मां मोहम्मद ते कलमो पढ़ी मां सां गॾु जन्नत हलनि ओ सरहारी नाम शादी पसगिरदा का मुसलमानो मिठड़े मोहम्मद अरबी जा दीवानो हबीब किबरिया रहमत जो आलम सां मोहब्बत करण वारो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम अल-अंबिया के जैसे मां न मनींदुम सजन फरमाए छो शींहं आयो जैसे ये शींहं मौत के भव कांडी आयो नबी से फरमायो श्याम जी मुझे अली जागियो आते अली की तलवार फुटकी आयो अली अगे शींहं झुंड जो शेर हो कहते में लिखी वनी जैसे मां न मनींदुम और महबूब नबी तुझे नाले का सदके वजह चवण सुभान अल्लाह हुजूर से फरमायो मुझी दिल सड़े थी के करे हेडी कलमो पढ़ी मासा करे जन्नत हले ओ मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो बठे मोहम्मद अरबी जे कलमे पढ़ण वारो नबी से फरमाया बुजल के को सवाल करतमा तो जो पूरो कया त बुजल जो से हिकड़ो सवाल आ जे पूरो कंदे त कलमो पढ़ंदो पान करीम पान कर सवाल और चले के करो पतो है तो जानदार से शीनवा पर हुजूर के पत्थर भी सजातो हो असा के पाक नबी इमाम अल-अंबिया के को भी सजातो हो मरण भी सजातो हो जदी मिठड़ी अमर आमना की फरमाए जने मुझो लाल मुझो दिलबर मोहम्मद अरबी मोदे पेट मुबारक में आयो हो दिए जो मां रस्ते तो गुजरंदी हम तो बण की झुकी मुके सलाम कंदा पहाड़ मुके झुकी सलाम कंदा पत्थर मोम थींदा जाने जो कुदरत ही आवाज कलर में गूंजंदो हो बुशरा लकिया आमिना आमिना तो के मुबारक तो के खुशखबरी कुठा की शान मुबारक हो ऐलान तो के सज्जिदुल्लाह अलीन अरबी तुझे बदल में आयो इन्हीं के करे मार तो के बड़े शान मान वारो बनायो ये तो सहन जो सरदार नबी आमिना जो लाल नबी ये तो मिठो मोहम्मद करीम सो तो फरमाए कर सवाल जिसे छीन सुनाने का मन कलमो पढ़ नबी को तेरे से तेरे आगे सुनाने ना आता अचे सुहा मां मोहम्मद के नारे के सुनाते करे तो पहुंचवा के न सही तलवार नबी से जो शींहं ते दुत जो शींहं के अखिन में पानी जो है रोए पियो सॼो फरमाए मतलब की छोटो रोए रोई तो तेरे के भला की न रोआ कल हिकड़े नौजवान जी बकरी झंग में खुली आई भुख भी ॾाढी लगी से भुख जे करे उन बकरी के हमलो पियो उन के चीरे करे फाड़े खाई वतो तो मां इन्हीं जे करे रोआ तो वो दाही तवा जे आयो हूंदो भरियासी तवा जे आयो हूंदो जे करे इंसाफ जो तो मां कोल बचलो साईं हुकुम है वो शींहं मारे को फरियादी ना आयो मारे को दाही ना आयो से को मुके शो भरायो तो इमाम अल-अंबिया नबी के नबी सोहन के सरदार नबी कायनात के सरदार रहमत नबी बटे मोहम्मद करीम फरमाए वो शींहं इन्हीं के करे भरायो जमाई मनाना तार बड़े
ख़बर मूंखे सुञाणे बि अची के कोन थो सुञाणे शींहं जे अखियुनि मां बि ॻोढ़ा वेही विया हुज़ूर सॼे पेरनि में किरी करे चवे थो अंत रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन जो अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद अबू जहल जो से मां न मञी शींहं भली वञे मां न मञा बदनसीब रहिजी वियो ओॾो बिलाल हबश खां आयो हुयो त रंग जो कोजड़ो शकल जो सादो वार भुलीदार ज़ुबान पातरी ही पर ख़ुदा जो कसम खणी बैतरती में चवां थो ओ सरारी शहर जा मुसलमानो हिन इलाइक़े वारी मदीना मस्जिद में अचण वारो हज़रत मौलाना सैयद अब्दुल गफूर साहब जा जमात जो मां अल्लाह जो कसम खणी चवां थो मिठे मोहम्मद अरबी खे हर शइ सुञातो आहे न सुञातो त तूं मां न सुञातो वो हबीब किबरिया शान वारो नबी जंहिंखे चंड बि सुञाणे जंहिंजे आंगुर जे इशारे ते चंड पट पड़ंदी हुज़ूर जे क़दमनि में अची गवाही ॾे वो एॾो त शान वारो नबी मिठो नबी दिलबर नबी रहमतुल आलमीन नबी इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया पाक मोहम्मद करीम जो असांखे मिलियो कहके कहो नबी मिलियो कहके नूह नबीउल्लाह मिलियो कहके ईसा रूहुल्लाह मिलियो कहके मूसा कलीमुल्लाह मिलियो असांखे मुहम्मद रसूलुल्लाह मिलियो और जब नबी जे सवाल के नबी ने रब को रोई तो घुरियो त असांखे नबी न करे हां नबी न करे हां पर मुहम्मद जो उम्मती करे हां बिना घुर जे अबे जी झोली में अम्मा जी झोली में मुझे नबी ते कलमे जी दौलत सां नवाज़ियो ते जो अल्लाह जी असां ते मेहरबानी केड़ा एड़ो महबूब नबी ने एड़ो शान वारो नबी ने मां खुदा जो कसम खणी बैतर में चवां तो एड़ो असां अबे अमर के प्यारा ना आहियूं उस्तादन के मुर्शिदन के प्यारा ना आहियूं जेड़ा पंहिंजे महबूब नबी जो उम्मती प्यारा वो नबी तो फरमाए मां मोहम्मद की जैसी के चुप करे न हंगम जैसी के माते कलमे पढ़ावारा मासा कर जन्नत डाला अके तो क्या जो जहां थी दो सवाल लख नबी जन्नत दे विंदा पर सवाल लख नबी सा पंहिंजो उम्मत भी गॾ हूंदियूं कैसा पंज उम्मती कैसा 10 कैसा 15 कैसा 20 कैसा 70 71 पर कोटेरो नबी भी होंदो कैसा हिक भी कलमे पढ़ण वारो न होंदो अकेलो जन्नत दे विंदो होंदो और नबी जे दिल में शान गुज़रंदो होंदो असां जो सहो नबी असां जो दिलबर नबी असां जो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लखन में करोड़न में अरबन में खरबन में होंदो जाने तकींदो पंहिंजी उम्मत नज़र ईंदस वो हुज़ूर से पंहिंजी उम्मत के ॾिसी केॾो न ख़ुशि थींदो हलंदो पोइ मां छो न चवां भाग्य जन्नत में मोहम्मद भाग्य जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे केड़ा केड़ा था तो हुज़ूर से सां गॾु जन्नत हलणो सभिनी जो शौक़ आहे न अल्लाह उन मदीने वारे साईं सां गॾु जन्नत में दाख़िला नसीब था जे पाक मोहम्मद करीम सां सच्चो प्यार हूंदो ई पुडल बेड़ो करंदो ई जन्नत का बची इंशाअल्लाह जन्नत हलियो वेंदी असां उन इमाम लंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया सवा लख नबियन जे ताज नबी मिठे मोहम्मद अरबी जा दीवाना खुदा जो कसम असां जे नबी जहिड़ो न दुनिया में थियो आहे न थींदो न आयो न ईंदो न जायो न चमंदो जेको दिलबर मोहम्मद अरबी अमर आमना जे बदन में आयो उमर औरतुनि खे हमल थिए त मानी न वणे उढेड़ थी पवनि खटियूं ओघरायूं अचनि उल्टियूं अचनि अमर आमना थी फरमाए जॾहिं मुंहिंजो सोनो नबी मुंहिंजो दिलबर नबी मुंहिंजो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे शिकम मुबारक में आयो अमर आमना थी फरमाए जॾहिं ओघराई वठंदी हुअमि त कमरो सॼो ख़ुशबू में भरिजी वेंदो हो हिकिड़े ॾींहुं ॾाढो अब्दुल मुतलब साईं जी कावड़ में मूंखे चवणु लॻो आमिना मां चयोमांसि ॾाढा ख़ैर त आहे चए थो त माण्हू जे साम्हूं मूंखे कंध खणण जहिड़ो न छॾियो आहे माण्हू मूंखे ताना था ॾियनि मयारूं था ॾियनि
जॾहिं तुंहिंजो पुटु अब्दुल्ला फौत थी वियो आहे पोइ तो वारी बेवा जेका नूंहं आहे क़िस्म क़िस्म जा अतुर थी हणी थी पई अमर आमना हया वारी अम्मा आखिर मां कोड़ा वई आया रोई ते वेठी ॾाढा साईं मां तोखे हक़ीक़त छा ॿुधायां जे हक़ीक़त ॿुधाईंदी मां तूं मूंखे चरियो सम्झंदे मजनू सम्झंदे दीवानो सम्झंदे जे आमिना रोण सां मसलो हल न थींदो हक़ीक़त मूंखे ॿुधाए के ॾाढा ते हक़ीक़त पुछण थो घुरे मां ख़ुदा जो कसम करे चवां थी जॾहिं काहे महिमान मुंहिंजे पेट में आयो आहे तॾहिं मां पथरनि खे चाढ़णी जीअं पथरी ज़मीन ते पेर रखंदुमि पेर मुंहिंजा पत्थर मुंहिंजा पेर फाड़े छॾींदा लिङनि में सूर पइजी वेंदो हो पर जॾहिं हे बदिरो मुंहिंजो महिमान मुंहिंजे पेट में आयो आहे पत्थर ते पेर रखां थी पत्थर मोम खां वधीक नरम था थी वञनि धरती रेशम में फट खां वधीक नरम थी वञे दादा साईं मां हक़ीक़त तोखे छा ॿुधायां हे आसमान ते कटिया थी त चंड बि झुकी मूंखे ॼण सलाम थो करे सितारा टुटी सलाम था करे ही आवाज़ त मुंहिंजे कननि में अचे बुशरा लकिया आमिना आमिना तोखे मुबारक तोखे ख़ुशख़बरी मां पुछां थी शादियूं मुबारक ऐलान तो ते सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना बिनी जान जो सरदार सभिनी जो सरदार अॻे में कोयनि जो सरदार मिठो मोहम्मद अरबी तुंहिंजे पेट में आयो आहे इन जे करे मां रब तोखे शान वारो बणायो आहे उहो मिठो नबी उहो रहमतुल आलमीन नबी ग़रीबनि जो हद ॾोखी नबी उहो मिठो मोहम्मद करीम असांखे मिलियो आहे ख़ुदा जो कसम जे नबीअ जे सदके हीअ बि जहान जोड़ियो उहो मदीने वारो मोहम्मद असांखे मिलियो कंहिंखे कहिड़ो नबी मिलियो कंहिंखे कहिड़ो नबी मिलियो पर असांखे सोहन जो सरदार आमिना जो लाल नबी मिलियो जे नबीअ जा सहाबा बि शान वारा जे नबीअ जा बच्चा बि शान वारा क्योंकि ताज़ो ताज़ो मुहर्रम हराम भी गुजरियो आहे मां कुझु नबी जे बच्चनि जी तारीफ़ न कयां त चवंदो आहे मां सरारी अजायो कयो सम्झो था करे न बंदो अजायो कयो सदरनि जी तारीफ़ करण मां पंहिंजो ईमान जो हिसो सम्झंदो आहियां ख़ुदा जो कसम खणी मां बैत रबी में चवां थो असांजो इहो ईमान आहे असां नबी जे सहाबा जा भी दीवाना हूं त अहल बैतन जा भी परवाना हूं चइनि यारनि खे भी मञींदा हूं जो पंजनि तननि खे भी मञींदा हूं इन्हनि खां सवाइ असांजो ईमान अबू बकर साईं भी असांजे सिर जो साईं आहे चओ सोनो उमर साईं भी असांजे मथे जो ताज आहे सोनो उस्मान भी असांजे दिलि जो नूर आहे सोनो अली हैदर करार भी असांजी रग रग जी रात आहे जो ईमान बचण मुश्किल पाक नबी इमामुल अंबिया जा परवानो मां शाह नबी जे सहाबा जी वेही तारीफ़ कयां अबू बकर उहो जेके मिठड़े मोहम्मद करीम सां एॾो त प्यार हो एॾो त प्यार हो एॾो त प्यार हो हिकु भेरे साईं जी ख़िदमत में अची अर्ज़ करे तो साईं मूंखे दुनिया में टे शयूं वणंदियूं आहिनि साईं फरमायो ओ कोड़ा अबू बकर कहिड़ियूं टे शयूं वणंदियूं थी फरमाइनि नज़र इला वजहि रसूलिल्लाह व इन्फाकु माली अला अमरिका व यकून बिंती तहतक पहले नंबर ते मुझे दिली तमन्ना या ख्वाहिश अखियों मां अबू बकर जो हुजे चेहरो तो मिठड़े मोहम्मद करीम जो हुजे ओ सहारी वाला खुदा जो कसम है सिद्दीक जन्नत मिठड़े मोहम्मद अरबी सां प्यार वो सोना कोटी हुजे या रात हुजे वेठो तो मोहम्मद करीम के चेहरे जो दीदार दीदार क्या नजर इला वजह रसूलुल्लाह नबी सच्चे अबू बकर इंसान थकी भी पौधो आपो निंड कंदो आपो तो महरूम थी वेंदी अर्ज़ के क़िबला निंड में तस्करे से पे हो जा पर तसव्वुर में तो मोहम्मद की तस्वीर कंप्यूटर में रखी तहां साली ख्वाब ॾिसंदा हो कॾहिं ख्वाब में ॾिसंदे त मां सकरन वेठो आ कड़ी ख्वाब में ॾिसंदे त शादाब कुरान कड़ी ख्वाब में ॾिसंदे त चौदगी इस्ताब ते शाहपुर चाकर सांगड़ नवाब शाह तो घुमा पर अबू बकर तो चवे निंड में तो मोहम्मद जो वेठो दीदार करे सदके वजा मां अबू बकर सिद्दीक के नाले ता
पाक नबी साहिब जो मोहब्बत की अल्लाह ताला और अबू बकर सिद्दीक जो टेई दुनिया में दुआ कबूल करे छयो हक़ दुनिया में परे न कई पर रोजे में भी क़यामत में सुमारे छड़ी नबी साहिब क़यामत में भी हुजूर साहिब जन्नत में भी इने गडलियो विंदो नबी से बिन जवान जे कुलन जी हज़रत हो अबू बकर उमर जे कुलन जे रखी फरमाए दुनिया वारो ये दुनिया में गडायो तो रोजे में भी गड होगा से जन्नत के मारन में भी गड होगा से नबी जा यार तोखे असा के पंजा यार प्यारा है चरसी हेरोनी अंगोड़ी प्यारा है हो तो मिठे मोहम्मद अरबी जा यार मदीने वाले साईं जा आशिक हा जो मिठे मोहम्मद करीम जे मकौशल धरली बाजी लगाइण वाला ए नंबर ते साईं रब मूंखे माल दींदो वनी मिल्कत दींदो वनी तो मोहम्मद करीम जो हुकुम मिलंदो वनी मां अल्लाह जे नाले ते लुटाईंदो वञा सखावत में अबू बकर सिद्दीक सां केर मुकाबलो करे नबी से एडो प्यार एडो हुजूर से प्यार अके तो अने हुजूर से के नबूवत न मिली बचपन जो नबी से जो यार हो एकड़े फेरे अबू बकर साईं तो फरमाए मां यमन के मुल्क में कपड़े खरीद करण की नियत से पहुंचो ते खबर पे को बुजुर्ग रहंदो अल्लाह वारो रहंदो इता मालूम को अबू बकर सिद्दीक बनी बुजुर्ग की ज़ियारत करण भयो तो असा केर चींदा हो जो बुजुर्ग को परे जो असा त अल्लाह जे वलियन जा भी नौकर वली जमीन पे घुमे उन जे कदम में मिट्टी छड़े असा ओ सरानी नवाब शाहनार वकील में सुरमो करे पाण जला तैयार आयो पर असा वली उन्हीं के मनिंदा हो जे सीने में कुरान हो के जुबान पे मदीने वाले साईं जो फरमान हो जे अबू बकर सिद्दीक तो फरमाए चले मौत के पोतन पुछाई दे न बुजुर्ग जी पुछा कदे जदी उन बुजुर्ग वट पोतन मिठम जो कुरारो हो सफा झूर ज़ईफ कमजोर कुरारो हो डाली जा वार भी खीर का मदी का छावस दिबड़ो भी अच्छो जी जो समा कोयो अची पोचो मां सजी करे सलाम दिनो मां तो वालेकुम सलाम जो जवाब नहीं मुको पुछा के जी दबी न पे कोई सफा कमजोर हो मां पुछो मां को पुछे केरा मां से मुसाफिर आया जे का खवायो ते मां मक्के खवायो जने मक्के दी गाल कम त पोड़े दी चीख निकली वेटे मक्के शरीफ खवायो ये हासे मक्के शरीफ खवायो जे नालो ठाठी जे नालो मुजो अबू बकर जे असली नालो ठाठी दुनिया मनी न मनी खुदा जो कसम असली नालो ठाठी जे असली नालो अब्दुल्लाह या जे अबे जो नालो ठाठी जे अबू कुहाफा जे असली पीर जो नालो ठाठी जे उस्मान अल्लाह और बुजुर्ग जो सदाल खुद अबू बकर जे नाराज न थी न थोड़ो पेट तो चोलो परे कर तमा को निशानी दिसो तो बरा कमीज परे कर कपड़ो परे कर अबू बकर सिद्दीक साईं फरमाया पेट तो कपड़ो परे कम तो वो पोड़ो बुजुर्ग मोटे पेट ते अखियों रखी नी गोले तो नी बिना का शे मानो गोले के तो मोटी धुन जी भाषा को कारो तेरो हो पर मुखे खबर न हुई सिद्दीक अकबर तो फरमाए जन बुजुर्ग की कारे तरफ दे नजर जो कोई थदा शुक्राना भरे पे कवे शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां जमा से बुजुर्ग मां तो की इज्जत लाया पर तू बेजी थदा शुक्राना तो भरे मुखे ते साईं मां तौरात पढ़िया इंजील पढ़िया ज़बूर पढ़िया असा जे किताबन में लिखो पियो आखिरी नबी जरे पैदा थींदो त मक्के मां पैदा थी ओ अबू बकर ने जो नालो लिखो पियो त मोहम्मद नालो होंदो स अबे जो नालो अब्दुल्लाह होंदो स दादे जो नालो अब्दुल मुतल्लिब होंदो बनु हाशिम जे तरीमा होंदो जरे वो नबूवत जी दावा कंदो पहिरो कलमे पढ़ावारो तू हूंदे रब इन जवान जो तौरात इंजील ज़बूर में अग में जिक्र करे दियो त नबी जो यार अबू बकर सिद्दीक हुंदो तो नबी जे वफादारी कंदो तू मान मनियो से त शादी जो अबू बकर बड़े शान वारो अखिर मां तोरा भी वहन से प्यारे हो अबू बकर यार मां समझा तो मुझी जिंदगी जानी पूरा हिनले मां मरी न वना पर जियर हुंदम अल्लाह के कलमे की दौलत से नवाजी जो बरान डिठे मान मिठे मोहम्मद अरबी की नबूवत ते ईमान थवाणया पर अबू बकर जरे तो मक्के वने तो मुझे मिठे मोहम्मद करीम के मोजा सलाम चढ़ाई
एडी मोदी तमन्ना रबो के माल दींदो वने मिलकत दींदो वने मां तो मोहम्मद करीम जे ते रखंदो वना तो अल्लाह जे नाले जे लुटाईंदो वनी सखी हो 3 नंबर ते साईं इया मोदी पसंद अल्लाह मुखे न्यानी आशा दुनिया चौन सुभान मोदी दिल गोरे थी घोट पड़जी तो मुझे घर रोचे मां इया न्यानी ता के निकाह में दिया थोड़ो बेटा सूर्य तो पानी के बेटा बेटा तो एडी अल्लाह की रहमत बेटी थी नो सूर्य तो बेटा तो 12 दोस्त सूर्य तो माशाअल्लाह छा जमात आया छा खल्क आया अल्लाह की मेहरबानी है सरारी में साईं अब्दुल गफूर साहब साईं अब्दुल कादिर वाला की मेहनत और अल्लाह ने मेहनत के कबूल करे आमीन कहो मोटा दोस्तों जुम्मे जो नी अजमत वारो नी जो हुजूर तो फरमाए जुम्मे जो नी एडो तो बरकत वारो नी तो शान वारो नी तो हिन दी ते सुठा कपड़ा पाए पाक कपड़ा पाए जने मस्जिद दे तो रवानो तो थे खुदा जो कसम एडो तरफ राजी तो जो कदम कदम से गुनाह ठाहे दर्जा बुलंद करे नेक को कराए जहन्नम को निजात दी रब करे जन्नत जो ऐलान करे तो चली जम्मू मुसलमान के लिए ईद जो दी असा मुसलमान जुम्मे वाले दी सुस्ती करना उनको वणो था झट घड़ी मस्जिद में